अॼु मां वीडियो जे अंदरि पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वाक़ियो या ईअं खणी चओ त हिकिड़ो एक्सपीरियंस आहे जेको मां तव्हां सां शेयर कंदुमि। उहो ॾाढो मूंखे प्रैक्टिकल लॻो ऐं उन जीअं चवंदा आहिनि नेटवर्क्स इहो कमु करे थो, इहो तरीक़ो मां तव्हां सां बि शेयर कयां थो। थी सघे थो तव्हांजे लाइ बि इट वर्क्स, तव्हां लाइ बि इहो कमु करे विझे। मां सर क़ासिम अली शाह साहिबु जे कंहिं वीडियो में या कंहिं किताब में पढ़ियो हुयो त साईं क़ासिम अली शाह साहिबु जन फिज़िक्स में कमज़ोर हुया, पोइ उन्हनि खे हिकिड़ो टीचर हायर करे ॾिनो वियो, हिकिड़ो ट्यूटर चओ या हिकिड़ो ट्यूशन वारो टीचर चओ, त उहो उन्हनि खे फिज़िक्स पढ़ाइणु लॻो। जॾहिं उन्हनि जो फिज़िक्स जो रिज़ल्ट आयो त साईं जो मार्कूं इलाही आहिनि, या टॉप खणी चओ या हिकिड़ो सुठो रिज़ल्ट आयो सर जो। त सर उन वीडियो में चवे पियो या उन लिखत में चवे पियो त यकीन कंदो जंहिं सब्जेक्ट में मां टॉप कयो या जंहिं सब्जेक्ट में मुंहिंजो मार्कूं इलाही आयूं, जंहिंमें मुंहिंजो गैप हुयो, उहो सब्जेक्ट जंहिं उस्ताद मूंखे पढ़ायो उनखे पाण खे फिज़िक्स न ईंदी हुई। उनजो हिकिड़ो तरीक़ो हुयो त उहो जॾहिं बि मूंखे का टॉपिक ॾींदो हुयो त हिन ते तव्हां कमु कयो, ऐं जॾहिं मां उहो थोरो बि उन टॉपिक ते कमु करे ईंदो हुउमि त हू मूंखे वॾी शाबाशी ॾींदो हुयो, वॾी मोटिवेशन ॾींदो हुयो, वाह वाह, माना एतिरी तारीफ़ कंदो हो त ईअं लॻंदो त मां हीउ नंढिड़ो जेको कमु कयो आहे इहो इलाही वॾो हुयो ऐं जेको मां करे वरितो आहे। ईअं कंदे कंदे जेके वॾा वॾा कॉम्प्लेक्स टॉपिक्स हुया उन्हनि जी मोटिवेशन रहनुमाईअ सां मां उहे पाण ई उबूर करे उन्हनि में सुठियूं मार्कूं ऐं सुठो रिज़ल्ट हासिलु कयो। हाणे इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में वेहिजी वई। हिकिड़े उमिरि खां मुंहिंजो हिकिड़ो तजसुस रहियो आहे सिखण जो। मां जॾहिं बि अहिड़ियूं कहाणियूं ॿुधंदो हुयुसि या ॾिसंदो हुयुसि त हिकिड़ो सवाल पैदा थींदो त असां ॿुधंदा आहियूं न, असांजा जेके डिमोटिवेशनल स्पीकर्स आहिनि ब्लू टिक वारा, उहे चवंदा आहिनि त इहे कहाणियूं किताबी आहिनि, असां हिन ज़िंदगीअ में असांजा वॾा चैलेंजिस आहिनि, इहे नामुमकिन आहे। पर इहो सवाल किथे मुंहिंजे बि ज़हन में हुयो त इहो कीअं थो थी सघे, माना बसि इहा किताबी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं एज़ अ टीचर मां हिन खे अपनायो, मुंहिंजूं ॿ स्टूडेंट्स आहिनि अलिशबा ऐं सुनहरा, ऐं माशाल्लाह ॾाढियूं टैलेंटेड, बाअदब ऐं हिकु इख़लाक़ भरियूं नंढड़ियूं आहिनि, मेहनती आहिनि, ऐं मां हिननि खे नंढी उमिरि में वॾी डेडिकेशन सां ॾिठो आहे। माना जॾहिं बि उन्हनि खे को टारगेट मिलियो आहे, कोई बि कमु मिलियो आहे, त यकीन कंदो गर्मी हुजे सर्दी हुजे उन्हनि पंहिंजो पाण मल्हायो आहे। ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी सुठी लेवल सां उन्हनि जी हिकिड़ी कैपेसिटी बिल्डिंग थियल आहे। अलाह साईं कंदो हू अञा वधीक मंज़िलूं हासिलु कंदियूं। त उहो मां एक्सपीरियंस हुननि ते कयो जॾहिं फर्स्ट ईयर जे फिज़िक्स या कुझु या केमिस्ट्री या टॉपिक्स हुया। हाणे उहा मूंखे फर्स्ट ईयर जी केमिस्ट्री न ईंदी, पर मां हिननि सां उहा ॻाल्हि न कई त मूंखे न ईंदी आहे। अॼु मां इहो वीडियो में ज़ाहिर कयां त शायदि उहे वीडियो ॿुधंदियूं उहे बि, त मां उन्हनि खे ईअं न चवंदो माना उहा टॉपिक मूंखे नथी अचे। मां चयो हीअ टॉपिक आहे तमामु सवली आहे। हाणे मां उहो शाह साहिबु वारो एक्सपीरियंस करणु चाहियां पियो। मां चई तमामु सवली टॉपिक्स आहे। हिकिड़ी टॉपिक खे चयुमि अलिशबा पुट तूं करे आ, हिकिड़ीअ खे चयुमि सुनहरा बाबा हिन ते तव्हां कमु करे अचो। ऐं राति जो अची करे उन कमरे में असां हिकिड़ो बोर्ड लॻायो हुआसीं, डाइस वरिती हुअसीं। मां चयो तव्हां इहो टॉपिक असांखे पढ़ाईंदव, यानी हिकिड़ी टॉपिक जेका तव्हां पढ़ींदव उहा अलिशबा ऐं मूंखे पढ़ाईंदव, सुनहरा खे चयुमि, वरी अलिशबा खे चयुमि त जेका टॉपिक तव्हां पढ़ींदव उहा सुनहरा ऐं मूंखे पढ़ाईंदव। यकीन कंदो एॾे कॉन्फिडेंस सां उन्हनि उहा टॉपिक डिलीवर कई जो उहा टॉपिक माना मूंखे सम्झ में अची, जेका पहिरियों शायदि उहा मुंहिंजे इल्म में न हुई, मुंहिंजे सम्झ में न हुई, उहा मूंखे सम्झ में अची वई। जॾहिं मां उन्हनि खे एप्रिशिएट कयो, उन्हनि खे हौसलो ॾिनो ऐं उन्हनि ते यकीन कयो, त उन्हनि यकीन कंदो त इलाही सारा टॉपिक्स पाण कवर कया। ऐं उन खां पोइ इहा हुननि जे अंदरि एतिरी ताक़त बणिजी वई जो उन्हनि अॻिते हली करे मतिलबु मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में स्टडी पाण कई। ऑनलाइन जेके अकेडमीज़ आहिनि उन्हनि जॉइन करे उन्हनि तो पढ़नि। मूंखे इहो तजुर्बो ॾाढो इंट्रस्टिंग लॻो। मां इहो वरी कंहिं ॿिए हंधि स्कूल में अपनायो, बायोलॉजी पढ़ाईंदो आहियां कंहिं जॻह ते, त मां यकीन कंदो त उहे सॼो सारो किताब बायोलॉजीअ जो उन्हनि ॿारनि पाण पढ़ियो आहे। उन्हनि खे जस्ट हिकिड़ो वे ॾिनमि, हिकिड़ी गाइड कयमि, उन्हनि खे मोटिवेट कयमि ऐं उन्हनि ते चयुमि, उन्हनि ते हिकिड़ो यकीन रखियमि ऐं उन्हनि खे फील करायमि त मूंखे यकीन आहे तव्हां ते ऐं तव्हां करे वेंदव। उन्हनि करे ॾेखारियो। इन में मूंखे इहो सबक़ु मिलियो त जॾहिं तव्हां कंहिं ॿार ते यकीन कयो था, उन ते ट्रस्ट कयो था, उनखे फील थिए थो त हीउ मूं ते यकीन थो करे, मतिलबु ईअं बि न आहे त मतिलबु लारो थो लॻाए हरूभरू थो चवे, उहो ॿारु कमु करे थो वञे, उहो ॿारु वॾो ताक़त वारो थो थिए। मूंखे खोड़ सारा मैसेजिस रिसीव थींदा आहिनि शागिर्दनि वटां थैंक यू जा, त तव्हां असांखे हिकिड़ो स्प्रिट ॾिनो, तव्हां असांखे हिकिड़ी गाइड ॾिनी। मां अॼु इलाही सारा कॉम्प्लेक्स टॉपिक्स पाण पढ़ां पई। यानी तव्हां असां जॾहिं कंहिं ॿार में इहो यकीन पैदा करे वञूं था त तूं करे सघें थो, त बेशक उहो ॿारु करे वञे थो। असां तव्हांजी आदत आहे त अगरि कंहिं ॿार जी कंहिं बि माण्हूअ जी अगरि का ख़ामी ॾिसंदा आहियूं त उनखे अधु कलाकु असां ईअं खणी चऊं त गंजो करे छॾींदा आहियूं, एॾो उनजी इंसल्ट कंदा आहियूं, एॾो असां वटि वोकेबलरी हूंदी आहे, एॾो जज़्बो हूंदो आहे नसीहत करण जो ऐं उनखे दड़का ॾियण जो। पर जॾहिं उहो ॿारु कोई भलो कमु करे ईंदो आहे न, त मां अहिड़नि भलनि इंसाननि खे हिकिड़े मिंट जेतिरो ॻाल्हाइण बि उन्हनि जो न आहे ॿुधो।
त हिकिड़ो मिंटू उहे कंहिं टॉपिक ते ॻाल्हाए सघनि त मतिलबु तूं भलो कयो। असां तव्हांखे इहा रविश मटाइणी पवंदी। असां तव्हां जॾहिं ग़लतियुनि ते कोताहियुनि ते नेगेटिव शयुनि ते एतिरो ॻाल्हायूं था त असां तव्हांखे पॉज़िटिव शयुनि ते बि ॻाल्हाइणो पवंदो। इन सां असांजो माहौल ख़ुशबूदार बणिजी वेंदो, असां मां ॿार इंस्पायर थींदा, असांजा ॿार असां इलाही अॻिते वेंदा। मां ऑन वीडियो इहो एडमिट कयां थो त मुंहिंजा स्टूडेंट्स मूंखां वधीक स्ट्रांग आहिनि, छो त उन्हनि में हिकिड़ो जेको पोटेंशियल आहे, कमु करण जो स्पिरिट आहे, उन्हनि वटि जेको टाइम एंड स्पेस आहे उहो इलाही वधीक आहे ऐं उहो घणो कुझु करे सघनि था पंहिंजी ज़िंदगीअ में। मां इहो चवंदो आहियां अगरि 9th में, मैट्रिक में, फर्स्ट ईयर इंटर में तव्हां इहे माइलस्टोन अचीव करे सघो था त तव्हां ॿुधायो त यूनिवर्सिटीअ में तव्हां केॾो कमु कंदो। हाणे जेको इहो तरीक़ो आहे न त ॿार खां पाण कमु करायो, इहो एतिरो त कमु थो करे जो उन ॿार खे मां यकीन सां चवां थो यूनिवर्सिटीअ में काई तकलीफ़ न ईंदी। उहो ॿारु यूनिवर्सिटीअ में वॾा वॾा प्रोजेक्ट्स अकेले सिर हल कंदो। हुन ॿार में एतिरी कैपेसिटी बिल्ड थियल हूंदी। तव्हां असांखे सिर्फ़ु हुन ॿार ते यकीन करिणो आहे। हिकिड़ी रिसर्च मूं पढ़ी हुई त हिकु उस्तादु ईअं हूंदो आहे, जीअं ॾिसो न का खाई हुजे, हिकिड़ो ॿारु हिन कुंड खां बीठो आहे, उन उस्तादु छा कंदो आहे, उनखे खाईअ खां खणी ॿिए हंधि रखंदो आहे त जीअं उहो उन खाईअ में किरे न। पर रिसर्च ऐं साइंस इन ॻाल्हि ते बिलीव थी करे त तव्हां उन ॿार खे केरियो त तूं पाण किर, तूं उन मां पाण निकिर। जॾहिं तव्हां पाण निकिरी बीठो न तव्हां मज़बूत हूंदव, तव्हां में हिकिड़ो यकीन पैदा थी वेंदो त मां करे सघां थो। ऐं मां सिर्फ़ु इहा थ्योरी अप्लाई कई आहे पंहिंजे ॿारनि ते त मां इहो सिर्फ़ु उन्हनि खे चयो त तूं करे वेंदे, ऐं उहो किरंदा आहिनि वरी उन्हनि जी मां घटि हेल्प कंदो आहियां ऐं चवंदो आहियां त तव्हां घटि को घटि हेल्प वठो, तव्हां पाण ई करे वेंदो। ऐं जॾहिं उहे नंढियुनि नंढियुनि खाइनि मां निकिरी करे ॿाहिरि ईंदा आहिनि त उहे वॾनि वॾनि झेड़नि जे लाइ तयारु हूंदा आहिनि त सर हाणे असांखे कोई बि वॾो टॉपिक ॾियो त असां तव्हांखे करे ॾेखारियो। ऐं मां इन खे ॾाढो प्रैक्टिकल पातो आहे। मां तव्हां सभिनी वालदेन खे, मुंहिंजा अगरि हीउ वीडियो नौजवान ॾिसनि था त तव्हां पाण कयो, तव्हां करे वेंदो। तव्हां हिकिड़ो दफ़ो पाण खे अकेलो कंहिं खाईअ मुछलाए त ॾिसो। तव्हां टीचर आहियो त ॿारनि खे नंढा नंढा कम ॾेई करे उन्हनि खे एतिरो एप्रिशिएट कयो जो उहो ॿारु यकीन न करे त मां एॾो वॾो कमु कयो आहे, ऐं हुन में हिकिड़ो यकीन आहे, हिकिड़ो एतमाद पैदा थी पवंदो। हू वॾा वॾा कम पाण अकेले सिर करे वेंदो, हू वॾा वॾा फ़ैसिला वठी सघंदो। अचो त असां पंहिंजनि ॿारनि जी, पंहिंजे नौजवाननि जी मदद कयूं, उन्हनि में यकीन पैदा कयूं। उहे असां इलाही भड़ आहिनि, करे वेंदा। अलाह साईं तव्हां सभिनि जो हामी नासिर। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।